अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जे 9 मई सान्हे जे केसनि में उबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। दहशतगर्दी टोड़ अदालत फवाद चौधरी जे 20 अप्रैल ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर कई आहे। फवाद चौधरी पंहिंजे घरवारीअ समेत लाहौर जी एटीसी में पेश थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी 9 मई सान्हे जे केसनि में उबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत फवाद चौधरी जी 20 अप्रैल ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। फवाद चौधरी पंहिंजी घरवारी समेत लाहौर जी एटीसी में पेश थियो। अवां खे ॿुधायूं पिया अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी 9 मई सान्हे जे केसनि में उबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत फवाद चौधरी जी 20 अप्रैल ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर कई आहे। फवाद चौधरी पंहिंजी घरवारीअ समेत लाहौर जी एटीसी में पेश थियो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी 9 मई सान्हे जे केसनि में उबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत फवाद चौधरी जी 20 अप्रैल ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर कई। फवाद चौधरी पंहिंजी घरवारीअ समेत लाहौर जी एटीसी में पेश थियो।